सय्यदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी हदाना हम्दन कसीरा वस्सलातु वस्सलामु अला मन अरसलहुल्लाहु शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व अला आलिहि व अस्हाबिहिल्लज़ीना फिद्दीन वज़ीरा। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वइज़ क़ाल रब्बुक लिल्मलाइकति इन्नी जाइलुन फ़िल अर्दि ख़लीफ़ा आमनतु बिल्लाहि सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। जहाँ रोशन است از जमाल मोहम्मद दिलम ताज़ा गश्त az विसाल मोहम्मद। मलाइक बरफ लाक तस्बीह आनंद चुबागे बगोयत बिलाले मोहम्मद। खुशामस जिदो में मिंबरो खानक़ाह किधर वे बुअद क़ीलो क़ाले मोहम्मद। बसदको सफ़ा गुफ्त बेचार जामी गुलामाने आले मोहम्मद। गुलामाने आले मोहम्मद की मोहम्मद से वफ़ा तूने तो हम तेरे हैं। ये जहाँ चीज़ है क्या लोहो कलम तेरे हैं। छाके वनी छो तू थे बेली बियन जो वठ कंज करीम जी जग जो वाली जो सुख्यो हूँ दोसो जिंजो इश्क अल्लाह हसी है। सुख्यो हूँ दोसो जिंजो इश्क अल्लाह हसी। छो वनी वणकार हित न गोली हो तके लिको की न लतीफ़ चे पारो छो बेपार खणी नेड़ा निहार तुम्हें ढेरो दोस्त जो खणी नेड़ा निहार त तुम्हें ढेरो दोस्त जो। आऊं किए छजा म्या सुमरा तन पवारन संदी पचार जड़ जड़ी जी जान में हो लगी ली हलोहार। मेखू मोहब्बत संजूं हियणे मंज हजार हे पखा ऐं पवार मूं ॾिठे के ॾींहं थिया। हे पखा ऐं पवार मूं ॾिठे के ॾींहं थिया।
इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो मोहब्बत से। हज़रत अली शेर खुदा करमल्लाहु वजहुल करीम फरमाइन था त रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, जन्नत में हिकिड़ो मेवो आहे जेको सेब खां वॾो आहे, अनार खां कुझु नंढो आहे, उन जो रंग खीर खां ज़्यादा अछो आहे, उन जी ख़ुशबू कस्तूरीअ खां बि वधीक आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, इहो मेवो उन शख्स जे नसीब में हूंदो जेको शख्स दुनिया में मूं अल्लाह जे हबीब जे मथां दुरूद शरीफ पढ़ंदो। मोहब्बत सां गॾिजी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह। ज़मीनो ज़मान तुम्हारे मकीनो मकान तुम्हारे लिए, ज़मीनो ज़मान तुम्हारे लिए, मकीनो मकान तुम्हारे लिए, चुनीनो चुना तुम्हारे लिए, बने दो जहां तुम्हारे लिए, आका चुनीनो चुना तुम्हारे लिए, बने दो जहां तुम्हारे लिए। दहन में ज़बान तुम्हारे लिए, बदन बदन में है जान तुम्हारे लिए, दहन में ज़बान तुम्हारे लिए, बदन में है जान तुम्हारे लिए। हम आए यहाँ तुम्हारे लिए, उठे भी वहाँ तुम्हारे लिए, आका हम आए यहाँ तुम्हारे लिए, उठे भी वहाँ तुम्हारे लिए। सहाबे करम रवाना किए के आबे नियम ज़माना पिए, सहाबे करम रवाना किए के आबे नियम ज़माना पिए, जो रखते थे हम वो चाक सिए, ये सतरे बदाम जो रखते थे हम वो चाक सिए, ये सत्य जो रखते थे हम वो चाक सिए, ये सतरे बदाम तुम्हारे लिए,
दुरूद शरीफ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह वरी पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीब अल्लाह अल्लाह जल्ल मजदुल करीम रऊफ रहीम खबीर अलीम अजीज हकीम जी हमदो सना ऐ नबी मुअज़्ज़म रसूल मुकर्रम नूर मुजस्सम शफी मुहतशम मुख्तार लोह कलम सालार रुस्लो उमम शहनशाह अरब अजम साहिब जूदो करम मंबा इल्म फ़हम मखज़न हिल्म हिकम वाली दीनो धर्म इमाम अहले हरम फ़ख्र खलील आदम राहत रूह जिस्म दाफ़े दर्द ज़ख़म शाफ़े रंजो अलम सातरे बारे जुर्म नाशरे बूहे खुरम वजह सहाब रहम बाइसे फजलो करम सरवर दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी बारगाह में हदिया दुरूद नात पेश करण खां बाद वाजिबुल इतराम लायक इज़्ज़त तकरीम ताज़ी उस्ताजुल उलमा सूफीउल अस्फिया अज़्ज़ल्लामा व मौलाना क़िबला खलीफा साईं मोहम्मद रहीम ताहिरी दामत बरकातुहुल आलिया हज़रत अल्लामा व मौलाना क़िबला खलीफा साईं मोहम्मद मूसा मंगियानी ताहिरी ज़ीद मजदहू ऐं स्टेज ते जलवा अफ़रोज़ जमी उलमाए कराम हुफ़ाज़ कराम अहले इल्म व दानिश ऐं आका अलैहिस्सलाम से मोहब्बत रखण वारा मुहिब्बीन मुंहिंजी शेख कामिल जा मुरीदीन मोतक़दीन मुतवस्सिलीन बंदे हकीर रब्बे कबीर जी किताब मुनीर मंझां चंद कलेमात तिलावत क्या दुआए रब्बे कायनात असां के क़ुरान ऐं दीन जी सही सम्झ ॿुधी ॿुधाए करे तरफ़ैन के तौफ़ीक़ अमल अता फ़रमाहे असां सभिनी जो परे परे खां पंधु करे हिन महफ़िल मीलादम शरीक थियण रब शाल पंहिंजी बारगाह में क़बूल फ़रमाहे ऐं बरोज़े क़यामत हिन मजलिस के असां सभिनी जी बख़्शिश जो ज़रियो बनाहे अज़ान मन बेहतरीन गुफ्तगू बेहतरीन कलाम असां ॿुधोसीं मज़ीद ज़रूरत कोन हुई त नाक़िसुल उलूम नाक़िसुल अक़ल ऐं नाक़िसुल अमल के हिन स्टेज ते माइक हवाले करे वञे इंशाअल्लाह ॿ टे ॻाल्हियूं ॿुधाए करे इजाज़त वरिती वेंदी या बाबरकत महफ़िल अॼोको ही रूहानी जलसो असांजे मोहतरम दोस्त जनाब फ़कीर मोहम्मद ताहिरी ऐं उन जा जेके भी मिट माइट अज़ीज़ व अक़ारब उन्हनि पंहिंजे हिन इलाइक़े में हिन ज़मीन ते इन सरज़मीन ते इन ज़मीन जे ख़िते ते आका अलैहिस्सलाम जन जी महफ़िल मीलाद मुनक़िद कराई आहे हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस देलवी अलैहि रहमा फ़रमाइनि था त ज़मीन जे जंहिं टुकड़े ते आका अलैहिस्सलाम जन जो मीलाद मनायो वञे थो सॼो साल ज़मीन जो इहो ख़ितो आसमानी ऐं ज़मीनी बलान मुसीबत आफ़ात नागहानी आफ़ात खां अल्लाह ताला उन हिस्से के महफ़ूज़ रखे छॾे थो जेको
ये आका अलैहिस्सलाम जे महफ़िल मीलाद जी सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र ख़ैर जी बरकत आहे। ये खुशनसीबी आहे जेको आका अलैहिस्सलाम जिन जी महफ़िल मीलाद में हिकिड़ो रुपयो भी ख़र्च करे तो मन अनफ़क़ दिरहमन लिक़िरअत मौलिदिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान रफ़ीक़ी फ़िल जन्नह। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त जे आका अलैहिस्सलाम जे मीलाद जे इनेकाद जे लाइ सिर्फ़ु हिकिड़ो रुपयो भी ख़र्च कयो पाण फरमाइनि था त उहो जन्नत मूं अबू बकर सिद्दीक़ सां गॾु हूंदो। सुभान अल्लाह। खुलफ़ाए राशिदीन जी नेमतुल कुबरा में बशारत मौजूद आहिनि। तव्हांजो हज़रत अली शेर ख़ुदा करमल्लाह वजहुल करीम फरमाइनि था त मन अज़्ज़म मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला यदखुलु फिद दुनिया इल्ला बिल ईमान ला यखरुजु मिन दुनिया इल्ला बिल ईमान व यदखुलुल जन्नत बग़ैर हिसाब। फरमाए त उहो जॾहिं दुनिया मां हलियो वेंदो महफ़िल मीलाद मनाइण वारो त रब्बे कायनात उन जी दुनिया मां जेकी वापसी फरमाईंदो कलमे जी सआदत सां उन जी रवानगी थींदी। ख़ात्मु बिल ख़ैर उन शख्स के नसीब थींदो व यदखुलुल जन्नत बग़ैर हिसाब। ऐं रब्बे कायनात पंहिंजे हबीब जी महफ़िल मीलाद मुनक़िद करण जे तुफ़ैले उन शख्स के बग़ैर हिसाब जे जन्नत में दाख़िल फरमाए छॾींदो। आका अलैहिस्सलाम जिन जी आमद जो तज़किरो उन ते बेशुमार कुतुब लिखिया विया आहिनि। ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे अहले सुन्नत में इहो जाइज़ ऐं बाइस बरकत बाइस फैज़ ऐं रहमत आहे। जेको सो बसि हिकिड़ी इंशाअल्लाह रिवायत बयान करे जी कुझु नाचीज़ पंहिंजी जगह वठंदी। इन रिवायत के अबू नुईम इमाम तबरानी इमाम जलालुद्दीन सुयूती ॿिया बि मुहद्दिस आहिनि जिन जा हवाला नाचीज़ वटि आहिनि। जेको उहे सभु इब्न साद नेशापुरी खां रिवायत कनि था जेको सो त रसूल मुकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ाते वाला जी आमद खां 1000 साल पहिरियां यमन जो हिकिड़ो बादशाह हो जंहिंजो नालो हो तुब्बा। ये 3 तुब्बा गुज़रिया आहिनि। उन मां जेको तुब्बा अव्वल हो जंहिंजो असली नालो हिमयरी हो जन फुतूहात कयूं आहिनि उन तारीख़ में जेको सो तुब्बा अव्वल जो भी नालो सरे फ़हिरिस्त त इन भी पंहिंजी ज़िंदगी में सभिनी खां ज़्यादा फुतूहात कयूं आहिनि। इन तुब्बा बादशाह जे लश्कर में 43,000 माण्हू शरीक हूंदा हुआ। इन 43,000 जो 3 हिस्सो जंहिंमें उन जा घुड़ सवार शामिल हूंदा हुआ। 4,000 उन जे काफ़िले में उलमाए किराम हूंदा हुआ। इन खां अलावा वॾा हकीम दानिश्वर ऐं तबीब भी उन तुब्बा बादशाह जे काफ़िले में सवार हूंदा हुआ शामिल हूंदा हुआ। ऐं तुब्बा बादशाह जॾहिं भी कंहिं मुल्क ते चढ़ाई कंदो हो तुब्बा बादशाह जो इहो अज़ीम लश्कर ॾिसी करे उते जा माण्हू पंहिंजा हथियार लाड़े छॾींदा ऐं तुब्बा जे अॻियां जेको सो सरेंडर थी वेंदा हुआ। अहिड़े नमूने सां तुब्बा बादशाह मुल्क फ़तह कंदे कंदे ताजो उहो वहादल बलदिल अमीन शहर मक्का उन अमन वारे शहर में जॾहिं दाख़िल थियो आहे। जॾहिं तुब्बा बादशाह उन हर मेकाबा वारे इलाके में दाख़िल थियो आहे त उते जा माण्हू इन तुब्बा बादशाह के गाह भी न पिया विझनि। तुब्बा बादशाह के हैरत थी वई हैरानी थी वई मुताजिब थी वियो आहे त इहा कहिड़ी ॻाल्हि आहे जो आउं जंहिं भी इलाके जंहिं भी ख़िते में जंहिं मुल्क में भी वियो आहियां उते जा माण्हू मुंहिंजो ही लाहो लश्कर ॾिसी करे मुंहिंजो रोब ऐं जलाल ॾिसी करे मुंहिंजे हिन काफ़िले जी कसरत ॾिसी करे सभु मुंहिंजे अॻियां झुकी वेंदा आहिनि ऐं पंहिंजो मुल्क मुंहिंजे हवाले करे छॾी वेंदा आहिनि। लेकिन ही कहिड़ो इलाइक़ो आहे हे कहिड़ा माण्हू आहिनि जेके मूंखे मांगारीनि भी कोन था। उन तुब्बा बादशाह पंहिंजे वज़ीर खां पुछा कया ए वज़ीर ख़बरूं ॿुधाए त हे कहिड़ो इलाइक़ो आहे या कहिड़ी सरज़मीन आहे हिते जा माण्हू मूंखे पुछनि भी नथा। मुंहिंजे हिन लश्कर के ॾिसी करे उन्हनि मुंहिंजे अॻियां सलाम भी कोन कयो। केरु माण्हू आहिनि जेको उन वज़ीर ख़बर हुई त चवणु लॻो त बादशाह ही शहर मक्का आहे क़ुर्बान मुक्के जी सरज़मीन जे मथां
जंहिंजी तारीफ़ रब कायनात ख़ुद पंहिंजे कलाम मुक़द्दस में फरमाई, ला उक़सिमु बिहाज़ल बलद, कसम खणे जे शहर मक्का जी। वो वज़ीर चवण लॻो त ऐं बादशाही शहर मक्का आहे। ऐं ॿी वरी ॻाल्हि त हे माण्हू तुंहिंजे अॻियां छाजे करे झुकनि न पिया, तोखे बिल्कुलु ई लिफ्ट बि न पिया कराए। इन जी वजह इहा आहे छो त हिन शहर मक्का में हिकिड़ो घर आहे, हिकिड़ो बैत आहे जंहिंखे काबतुल्लाह चयो वेंदो आहे। हिते जे माण्हुनि खे उन काबतुल्लाह जे मथे वॾो नाज़ आहे, वॾो फ़ख़्रु आहे ऐं उन्हनि जो इहो अक़ीदो आहे, इहो यकीन आहे त जेसि ताणी इहो काबतुल्लाह असांजे विच में सलामत आहे, जेसि ताणी असांजे हिन शहर मक्का में काबतुल्लाह मौजूद आहे, असांखे को बि कंहिं क़िस्म जी तकलीफ़ को नुक़सान ई नथो पुॼाए सघे। इन काबतुल्लाह जे मथां उन्हनि जो फ़ख़्रु ऐं नाज़ आहे ऐं उहे सम्झनि था त इन काबतुल्लाह जूं त एॾियूं त बरकतियूं आहिनि जो असांजे मथां केरु न ग़ालिब आयो आहे न ग़ालिब ईंदो कॾहिं। जेको इन जे करे इहे माण्हू तुंहिंजे अॻियां न पिया झुकनि, जेको इहा वजह आहे। अच्छा, तुब्बा बादशाह इहो इरादो कयो त अच्छा इन काबतुल्लाह जे करे हे मुंहिंजे अॻियां न पिया झुकनि। उन दिल में इहा नियत कई त सुभाणे इन काबे खे ई नऊज़ बिल्लाह ड्राए छॾिया थो, हे माण्हू पाण सीधा थी वेंदा। जेको इहा जो नियत ऐं इरादो करणु, हू बुज़ुर्ग फरमाए थो त उन ई वक़्तु उन तुब्बा बादशाह जे अखियुनि मां, कन मां, वात मां गलीज़ पाणी जारी थी वियो, जेको पीप जारी थियो। उन में एतिरी त बांस बदबू हुई त सभु माण्हू उन खां दूर पिया वञनि। जेको उन जे काफ़िले जा जेके अतिबा, हकीम, डॉक्टर, तबीब हुया, अची करे पंहिंजे उन सालारे कारवासी मिलिया आहिनि ऐं इलाज जी कोशिश कयाऊं आहे। जेको बि उन्हनि डॉक्टरनि, तबीबनि, हकीमनि नुस्ख़ा हुया, पंहिंजे पंहिंजे मुशाहिदे तजर्बे जे मुताबिक़ पंहिंजे उन बादशाह जो इलाज करण लॻा आहिनि। लेकिन न का दारू लॻे थी, न का दवा, इलाज न पियो थिए। बीमारी सम्झ में न अचे, तशख़ीस मर्ज़ थिए त पोइ इलाज करे वठनि, लेकिन उन्हनि खे उन बीमारीअ जी ख़बर ई न पई पए इहा कहिड़ी बीमारी आहे। सॼो लश्कर काफ़िलो परेशान, उन खां वधीक उहो वज़ीर ख़ासि परेशान आहे। बादशाह जे लाइ अलॻि जेको सो टेंट तंबू लॻायो वियो, उन में बादशाह अकेलो बिस्तर जे हवाले आहे। उहो वज़ीर बि उन टेंट जे दरवाज़े ते बीठो पियो आहे। अॻियां छो थियो, मोहब्बत सां दुरूद शरीफ़ पढ़ायो, सल्लल्लाहु अलैहि रसूलल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। उहे जेके 4000 उलमा हुआ, उन्हनि में हिकिड़ो रईसुल उलमा हो, आलिमनि जो अॻवान हो। उहो राति जो टाइम थियो आहे, अची करे वज़ीर सां मिलियो आहे त ऐं वज़ीर मूंखे बादशाह सां मुलाक़ात कराए, थी सघे मां बादशाह जे इन मर्ज़ जी तशख़ीस करे वठां ऐं मुमकिन आहे इन जो आउं इलाज बि दरियाफ़्त करे वठां। वज़ीर वियो वञी बादशाह खां इजाज़त वरितई, बादशाह इजाज़त ॾिनी। उहो रईसुल उलमा, आलिमनि जो अॻवान वञी करे बादशाह सां मिलियो आहे ऐं पुछा करण लॻो आहे त ए बादशाह सलामत, छा जॾहिं तूं हिन शहर में आयो हुई, जॾहिं तोखे हिन काबतुल्लाह जी अज़मत ऐं फ़ज़ीलत जी जॾहिं तोखे ख़बर पई हुई, पोइ छा ॿुधाए त तो इन काबतुल्लाह खे ड्राइण जी नियत त न कोन कई, इरादो त तो कोन कयो त आउं हिन काबतुल्लाह ड्राए वठां। उहो बादशाह चवण लॻो त तूं सचो आहे, जेको मूं इहो ई इरादो कयो, छो त हिन मके वारनि जे माण्हुनि जो तकबर मूंखे जोड़णु हो, इन जे करे मूं इहा नियत कई त हिन काबतुल्लाह खे ड्राए छॾिया। पाण ई माण्हू जेको सो मुंहिंजे अॻियां झुकंदा। वो रईसुल उलमा चवण लॻो त ए बादशाह सलाम, पोइ सम्झी वञ, चूंकि ही काबतुल्लाह को आम घर न आहे, बल्कि हिन ख़ालिक़े कायनात जो घर आहे। जेको लिहाज़ा तो उन रब्बे कायनात जे इन घर ड्राइण जी नियत कई हुई, लिहाज़ा इहा गिरफ़्त उन रब्बे कायनात जे तरफ़ खां आहे। इहा तुंहिंजी बीमारी का ज़मीनी न आहे, बल्कि इहा आसमानी बीमारी आहे, ये आसमानी मर्ज़ आहे। जेको लिहाज़ा इन जो इलाज भी आसमानी दवा सां थींदो। रईसुल उलमा उन बादशाह के चयाई त ए बादशाह, तू हाण इन कर, सच्चे दिल से अल्लाह जी बारगाह में रुजू कर, तौबा ताइब थी वन ऐं इन काबतुल्लाह के ड्राइण जो इरादो वो कैंसिल करे छॾ, पाणी ठीक थी वेंदी।
इन जो कयाई उन बादशाह उन रईसुल उलमा के चई त तू गवाह थी वञ मूं इन काबतुल्लाह ड्राइण जो इरादो तब्दील करे छॾी माण्हू कोन ड्राईंदुसि इन जो नियत करणी हुई ओॾी महिल बादशाह जेको सेहतमंद थी वियो उहो जेको पाणी उन जे कननि नकनि मां वयो थे उहो ख़तम थी वियो तमामु बदबू जेको ख़तम ज़ाहिल थी वियो यार इहो दुरूद शरीफ पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना शफीना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। तो बाबा शाह सुबह थी आए पंहिंजे काफ़िले वारनि खे चई त बाबा हली वठो हिन इलाके के छॾियो पोइ उते जा जेके माण्हू आहे उन्हनि खे उन तुब्बा बादशाह तोहफ़ा तहाइफ़ ॾिना आहिनि उन्हनि जी जेका बि बादशाह सां थी सघे उन्हनि मदद कई आहे। तुब्बा बादशाह पंहिंजो लश्कर खणी निकितो आहे हलंदे हलंदे हिकिड़ी वीरान बंजर सरज़मीन ते पहुतो आहे उते सिर्फ़ु पाणीअ जी हिकिड़ी नहर हुजे। बादशाह चवणु लॻो आहे त हिते असीं 4 ॾींहं क़याम कंदासीं 4 ॾींहंनि खां बाद वरी पंहिंजे सफ़र खे अॻे जारी रखंदासीं। चौथी राति थी आहे जेके बि रईसुल उलमा हुया उन्हनि पाण में राति जे टाइम ते मीटिंग कई आहे इजलास घुरायो आहे छो त उहे रईसुल उलमा पंहिंजे पंहिंजे किताबनि जा आलिम हुया ऐं उन्हनि पंहिंजे उलमा खां पंहिंजे नबियनि खां रसूल मुकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सिफ़ात नात औसाफ़ ॿुधा हुया ऐं उन्हनि खे इहा बि ख़बर हुई त आख़िर ज़मान पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सरज़मीन ते ईंदो उन सरज़मीन जी निशानियूं कहिड़ियूं कहिड़ियूं आहिनि उन्हनि खे इहा ख़बर हुई जेको पोइ उन्हनि अंदाज़ो हणियो त असीं हेर जिन सरज़मीन ते क़याम पज़ीर आहियूं इहा उहा सरज़मीन आहे जंहिं सरज़मीन ते अल्लाह जो आख़िरी रसूल अचण वारो आहे जेको सुभान अल्लाह। जॾहिं उन्हनि इन ॻाल्हि ते इजमा कई आहे सुबुह थी आहे बादशाह पंहिंजो काफ़िलो तैयार करे निकिरण लॻो आहे त उहे जेके उलमा हुया उन्हनि में रईसुल उलमा बि उन्हनि सां गॾु आहे उहे चवणु लॻा त असीं हाणे हितां न वेंदासीं। बादशाह चवे थो हे वज़ीर इन्हनि खां पुछा कर हे तयारी काफ़िले जे हलण जी हे जेको शामिल न पिया थियनि बीठान कहिड़ी वजह आहे। वज़ीर अची करे रईसुल उलमा खां जॾहिं ॻाल्हि पुछा कई त उन हक़ीक़त हाल ॿुधाई त असल ॻाल्हि इहा आहे कि अल्लाह जो आख़िरी पैगंबर रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन सरज़मीन ते तशरीफ़ फरमा थियंदा असां पंहिंजे अंबिया खां ऐं कुतुब समाविया खां इहो अख़ज़ कयोसीं आहे जेको अची करे वज़ीर बादशाह ख़बर ॿुधाई त बादशाह हीअ इहा ॻाल्हि आहे त उन बादशाह जे दिलि में बि आका जी मोहबत जो ज़रूरु पैदा थियो आहे। उहो बादशाह चवणु लॻो त पोइ ए उलमा अवी जेकॾहिं आका जी आमद जो हिते इंतज़ार पिया करियो मूंसां हलण जे लाइ तयार न आहियो त पोइ आउं बि उन आख़िर ज़मान पैगंबर जे लाइ आउं सॼो साल हिन ज़मीन ते इंतज़ार कंदुसि। लिहाज़ा उहो सॼो साल उहो तुब्बा बादशाह उन सरज़मीन ते उन रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इंतज़ार कयो आहे जेको साल जॾहिं पूरो थी वियो आहे जेको उन तुब्बा बादशाह रईसुल उलमा खे घुरायो आहे ऐं चवणु लॻो आहे त ए रईसुल उलमा तूं चूंकि इन आलिमनि में सभिनी खां वॾो आहीं इल्म में तुझो मकाम वॾो आहे लिहाज़ा तोखे आउं वसियत करे पियो वञा त मूं अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सॼो साल इंतज़ार कयो आहे लेकिन अल्लाह जे हबीब जी आमद हिन सरज़मीन ते नाहे थी मूंखे चूंकि पंहिंजो मुल्क संभालणो आहे सल्तनत जा ॿिया बि उमूर मुंहिंजे हवाले आहिनि मूंखे अॻिते सफ़र करणो आहे लिहाज़ा हाणे तूं हिकिड़ो कमु तोखे आउं हिकिड़ो ख़त लिखी ॾियां थो उन अल्लाह जे आख़िरी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नाले ते उहो ख़त मुंहिंजो ज़रूर अल्लाह जे हबीब जे हवाले कजां मुंहिंजा सलाम ॾिजांइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हवाले उहो मुंहिंजो ख़त करे छॾिजां। मोहब्बत पैदा थी आका जी ज़ात जी आका सां त जबल जानवर वण टिण हर शइ काइनात जो ज़र्रो ज़र्रो कतरो कतरो आका अलैहि सलाम खे सुञाणंदो बि उहो
आका अलैहिस्सलाम से मोहब्बत भी कंदो बड़ा बेज़बानो निकल बड़ा बेज़बानो निकल माँ तुम्हारा है संगो शजर में भी चर्चा तुम्हारा है संगो शजर में भी चर्चा तुम्हारा। तुब्बा बादशाह खत लिखियो आहे उनमें लिखिया आहे त ही तुब्बा जी तरफ़ खां अल्लाह जे आख़िरी रसूल जे नाले ते खत आहे। उन खत में लिखिया आहिनि त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आऊं तो ते भी ईमान आणिया तो ऐं तुझे रब जे मथा भी ईमान आणिया तो ऐं जेका रब कायनात तो जे मथा किताब नाज़िल फरमाए तो उन किताब जी आऊं तस्दीक करियां तो उन जे मथा ईमान आणिया तो जे इन दुनिया में हिन ज़िंदगीअ में तो सां मुलाक़ात थी त पोइ ठीकु जे कॾहिं मुलाक़ात न थी जे कॾहिं जे मिलियो त मिलंदियासीं न तर घोरी जान जतन था या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न त पोइ क़यामत वारे ॾींहुं उन महशर जे मैदान में यौम यफिरुल मर्उ मिन अखी व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी लिकुल्लि इम्रिइन मिनहुम यौमइज़िन शअनुन युग़नी। उन महशर जे मैदान में ए अल्लाह जा हबीब मुंहिंजी सिफारिश ज़रूर कजां। मुलाक़ात थी त ठीकु न त ए अल्लाह जा हबीब इहा सॼी ॻाल्हि उन ख़त में लिखी करे उन रईसुल उलमा जे हवाले कयईं। पोइ इहे 4000 जेके उलमा हुया उन वीरान सरज़मीन ते उन सभिनी जे लाइ इन तुब्बा बादशाह हिकिड़ो हिकिड़ो अलॻि अलॻि घर ठाहियो आहे। पोइ पंहिंजूं 4000 बानियूं आज़ादु करे उन उलमा जे निकाह में ॾेई छॾियाई आहे ऐं रईसुल उलमा के हिकिड़ो डबल मंज़िला घर ठाहे करे ॾिनई आहे ऐं चयई आहे त ए रईसन जा ए उलमा जा अॻवान ही डबल मंज़िला जेको मां फ़िलहाल तुंहिंजे हवाले करे थो वञा हिन में तूं रहिजां तुंहिंजी औलाद ॿार बचा हिन में रहंदा लेकिन यादि कर इहो घर ऐं अल्लाह जे आख़िरी हबीब जे लाइ तोहफ़ो थो छॾे वञा। जॾहिं अल्लाह जो आख़िरी पैगंबर हिन सरज़मीन ते ईंदो त मुंहिंजो इहो घर उन अल्लाह जे हबीब के तोहफ़े में मुंहिंजे नाले ते हवाले करे छॾिजां। इहो घर अल्लाह जे रसूल जे लाइ आऊं बनाए थो वञा। जॾहिं अल्लाह जो हबीब हिते ईंदो त पोइ हिन घर में भले क़याम करे जेको इहो हुनजो ई घर आहे जेको ऐं रईसुल उलमा जे हवाले करे छॾी ख़त बि उन जे हवाले करे छॾी ऐं बादशाह इहा तंबीह कई त जेकॾहिं तुंहिंजी ज़िंदगीअ में अल्लाह जो हबीब आयो त ठीकु न त पंहिंजी औलाद खे इहा वसियत कजां उहा औलाद वसियत कंदी वञे पंहिंजी औलाद खे इहो मुंहिंजो ख़त नस्ल दर नस्ल भले हलंदो वञे तव्हांजो अल्लाह जो हबीब अचे उन जे हवाले ज़रूरु थी वञे इहो ख़त ज़रूरु बारगाह रिसालत में पुॼी वञे इहा वसियत नसीहत करे उन रईसुल उलमा के ऐं 4000 घर ठाहे करे उन उलमान जी सूरत में उन शहर के आबाद कई। उन शहर के अॼु सॼी दुनिया मदीनतुल मुनव्वरा चई थी जेको उन मदीनतुल मुनव्वरा जी आबादीअ जी इब्तिदा इन तुब्बा बादशाह कई हुई आका जी आमद खां 1000 साल पहिरियां। इहो चई करे तुब्बा बादशाह उतां पंहिंजो काफ़िलो वठी करे रवाना थी वियो आहे। पोइ जॾहिं रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं दुनिया में तशरीफ़ फरमा थिया आहिनि अम्मा आमिना रज़ियल्लाहु ताला अन्हा जी हिंज में जॾहिं आका अलैहिस्सलाम जलवा घर थिया आहिनि त आसमान जा मलाइक बि चवण लॻा आहिनि त आमिना बीबी के गुलशन में आई है ताज़ा बहार। आमिना बीबी के गुलशन में आई है ताज़ा बहार। पढ़ते हैं सल्लल्लाहु वसल्लम पढ़ते हैं सल्लल्लाहु वसल्लम आज करो दीवार नबी जी अल्लाह 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 ला इलाहा इल्ला
सभी गजी पड़े तो अल्लाह जो नाले जो मज़ो अची वने अल्लाह अल्लाह इंच शीरी नस्ना नेशवद शीरो शकर जानम तमाम मौलाना रूमी फरमाए तो जडे मां रब्बे कायनात जो मिठड़ो नालो वठंदो आया मुझो सजो जिस्म शीर शकर थी वेंदो आहे तवी भी मोहब्बत सां अल्लाह जे इस्म आज़म वठंदा आहियो अल्लाह अल्लाह पढ़ायो न छेला अल्लाह जो नालो को तो अल्लाह पढ़ाई पढ़े अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल्लाह अल्लाह बारा रबीउल अव्वल के दिन आया वो दुर्रे यतीम बारा रबीउल अव्वल के दिन आया वो दुर्रे यतीम माहे नबूवत मोहरे रिसालत माहे नबूवत मोहरे रिसालत साहिबे खुल्के अजीम नबी जी अल्लाह 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 तो रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहां दुनिया में जदे तशरीफ फरमा थे तो वो जदे अम्मा हलीमा सादिया रज़ियल्लाहु ताला अन्हा नंढड़े मोहम्मद करीम के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ॻोठ वठी आई आहे रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं 4-5 साल जा थिया आहिनि किस्सा मुख़्तसर अम्मा हलीमा पंहिंजे फर्ज़न अब्दुल्ला खे बकरियूं चारण जे लाइ जंग में मोकिलींदी हुई त आका अलैहिस्सलाम खे इहो शौक़ पैदा थियो त ए अम्मा मूंखे बि इजाज़त ॾे त मां बि पंहिंजे रज़ाई बा अब्दुल्ला सां गॾु बकरियूं चारण वञा आका खे बि शौक़ थियो तव्हां बि पंहिंजे रज़ाई बा अब्दुल्ला सां बकरियूं चारण वञे त रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन चरागाह में पहुता आहिनि जिते बकरियूं चरंदियूं हुयूं त उते जा जेके जंग जा जानवर उहे जंग मां जबल मां पंहिंजा घर छॾे करे रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उन महक उन खुशबू उन चमक खे ॾिसी करे आका अलैहिस्सलाम जा कदमनि में किरी पिया आहिनि जंग जा जानवर तुम्हारी चमक तुम्हारी दमक तुम्हारी महक तुम्हारी झलक तुम्हारी चमक तुम्हारी दमक तुम्हारी झलक तुम्हारी महक ज़मीनों फलक सिमा को समक में सिक्का निशान तुम्हारे लिए ज़मीनों फलक सिमा को समक में सिक्का निशान तुम्हारे लिए ज़मीनों ज़मा तुम्हारे मकीनो मकान तो रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन चरागाह में पहुता आहिनि त सभु जंग जा जानवर हली करे आका अलैहिस्सलाम जे कदमनि में किरी पिया आहिनि त आका अलैहिस्सलाम जेको रज़ाई भाउ अब्दुल्ला वो जॾहिं शाम जो घर मोटी आयो आहे अची करे अमर जी जल खे चवण लॻो त ए अम्मा अॼु मुंहिंजे भाउ मुहम्मद सां ही वाक़ियो थियो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जंग जा जानवर हली करे मुंहिंजे भाउ जे कदमनि में किरी पिया आहिनि ए अम्मा मुझे भाउ के मूंसां गॾु न छॾ मता सुभाणे को जंग जो जानवर अची करे मुंहिंजे भाउ खे का तकलीफ़ पहुचाए को नुक़सान पहुचाए इन जो अम्मा हलीमा सादिया रज़ियल्लाहु ताला अन्हा खे जॾहिं ॿुधायो वियो त आका अलैहिस्सलाम खे अम्मा साण जेको सो झले छॾियो त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि तूं न वेंदो कर जेको सो जंग जा जानवर किथे तोखे नुक़सान न पहुचाइनि उन ॾींहं खां बाद अब्दुल्ला अकेलो बकरियूं चारण पियो वञे लेकिन अब्दुल्ला इहो महसूस कयो त अॻे हे जंग जा जानवर पंहिंजे घरनि मां भितनि मां
न निकरंदा हुया, लेकिन जॾहिं मुझे बाहि ते कदम रखिया आहिनि उन ॾींहं खां बाद उहो अब्दुल्ला जॾहिं अकेलो बि बकरियूं चारण वञे थो त उहे झंग जा जानवर जबलनि ते बीह करे कंहिंजो ॼण इंतज़ार करे रहिया आहिनि। गोया के ज़ुबाने हाल सां अब्दुल्ला उन्हनि खां पुछा कयो आहे त छा जे लाइ हिते निकिरी आया आहियो, कहिड़ी शइ अव्हांखे चरियो कयो आहे जो ईअं सॼो ॾींहुं हिते जबलनि ते बीठा हूंदा आहियो। त गोया के उहे झंग जा जानवर ज़ुबाने हाल सां चवणु लॻा आहिनि त असांखे ॿी का शइ चरियो न आहे कयो बल्कि इश्क अरबीअ जे। इश्क अरबीअ जे कयस दीवानी चरे, इश्क अरबीअ जे कयस दीवानी चरे, रड़ियूं रोज़ रड़ादाऊं दोस्त करे, इश्क अरबीअ जे कयस दीवानी चरे, रड़ियूं रोज़ रड़ादाऊं दोस्त करे, इश्क अरबीअ जे। जॾहिं उन झंग जे जानवर ॾिठो आहे त अल्लाह जो हबीब एतिरा ॾींहं थिया आहिनि वरी हिन चरागाह जे तरफ़ मुआड़ न फरमायो आहे। उन्हनि हिकिड़ी तरकीब सोची आहे, उन्हनि अब्दुल्ला जी बकरियुनि मां हिकिड़ी बकरीअ खे वात विझी खणी हलिया विया आहिनि। शाम थी आहे, अब्दुल्ला अची करे अमर साण खे अर्ज़ करण लॻा त अम्मा अॼु उहा बकरी जंहिं बकरीअ जो खीर तूं मुंहिंजे भाउ मुहम्मद खे पीआरींदी हुई उन बकरीअ खे झंग जा जानवर खणी विया आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ताक़ अलैहिस्सलाम जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी आहे त अमर साण खे चवण अम्मा मूंखे इजाज़त त मां वञी करे पंहिंजी उहा बकरी छॾाए अचां। त रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं उन चरागाह में वरी पहुता आहिनि त जंग जे जबलनि जे जानवरनि जॾहिं आका अलैहिस्सलाम खे ॾिठो आहे त ख़ुशीअ में मुसरत में वालिहाना जुनून में ढोड़ंदा आया आहिनि, अची करे आका अलैहिस्सलाम जे कदमनि में किरी पिया आहिनि। आका अलैहिस्सलाम पुछा कई तव्हां मुंहिंजी बकरी छा जे लाइ हथ कई हुई? आका अलैहिस्सलाम जी उहा बकरी सही सलामत आका जी बारगाह में पेश कयाऊं आहे ऐं चवण लॻा त या रसूल अल्लाह एतिरा ॾींहं थी विया अव्हांजे दीदार जे लाइ असांजूं अखियूं सिकंदियूं हुयूं, लेकिन तव्हां न पिया अचो, इन जे करे असां वटि ॿी का तरकीब ॿियो को रस्तो कोन, ॿियो को चारो कोन हुयो। इन जे करे असां हिकिड़ी बकरीअ खे क़ैद करे छॾियोसीं, छो जो अव्हांजे फिराक में, अव्हांजी यादि में, अव्हांजी जुदाई में असांजी बुख उञ ख़तम थी वई, असांजी निंड बि हराम थी वई। राति पवे ते बेदर्दानू नींद प्यारी आवे, दर्द मदानू तांग सजण दी सुतियां आन जगावे, हो दर्द मदानू तांग सजण दी सुतियां आन जगावे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी याद में फिराक में निंड भी हराम थी वई। रात विहा में मोहब्बत थी मुखे निंड अचे महबूब, रात विहा में मोहब्बत थी मुखे निंड अचे महबूब नती, निंड अचे महबूब नती। जागा मां भी खल्क सुती, जागा मां भी खल्क सुती, नेण खणी मुंडे नारियो, नेण खणी मुंडे नारियो, सोना मोहब्बत तुझी मारियो। मूर न पाणी ताम वणे थो पल हिक न आ, राम वणे थो पल हिक न आ, राम वणे थो सुबुह वणे न की शाम वणे थो, सुबुह वणे न की शाम वणे थो। गिणतीअ मूंखे गारियो, गिणतीअ मूंखे गारियो, मिठड़ा मोहब्बत तुझी मारियो। मीर मदीने जा जानी मूंखे मोहब्बत तुझी मारियो, जान जिसो जी गारियो। सलात शरीफ मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब।
तो रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को जॾहिं वॾा थिया 40 साल जी उम्र में आका अलैहि सलाम ऐलान नबूत फरमायो आहे। पोइ 13 साल मक्के जी ज़िंदगी गुज़ारण खां बाद रब कायनात जे इज़्न सां आका अलैहि सलाम पंहिंजे सहाबा इकराम खे मदीनतुल मुनव्वरा जी तरफ़ हिजरत करण जो अमर फरमाए छॾियो आहे। पोइ सहाबा इकराम जोग दर जोग इनफरादी तुरत ऐं जमाती सूरत में हिजरत कंदा हुआ। तव्हांजो आका अलैहि सलाम बि पंहिंजे यारे गार सां जेको सो मक्के मां रवाना थिया आहिनि मदीनतुल मुनव्वरा जी तरफ़। रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आका अलैहि सलाम जॾहिं सैयदना अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े ते पहुता आहिनि, रात जो टाइम आहे। आका अलैहि सलाम जीअं दरवाज़े ते पहुता आहिनि त सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु दरवाज़े खड़काइण जे बग़ैर ई दरवाज़ो खोले छॾियो आहे। आका अलैहि सलाम पुछा किथे सिद्दीक़ तोखे कीअं ख़बर पई त आऊं अची वियो आहियां? आका अलैहि सलाम जंहिंजी बारगाह में अर्ज़ कई या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां सां एतिरी त दिल मोहब्बत आहे जो अवां जे अचण खां पहिरीं अवां जी मूंखे खुशबू अची वई। ऐं सिद्दीक़ तो निंड न कई आहे छा? निंड न कई आहे छा? सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु अर्ज़ कला या रसूल अल्लाह जंहिं ॾींहं खां अवां फरमायो त हिकु ॾींहुं मक्को छॾे मदीनो हलण आहे उन ॾींहं खां वठी अॼु ताणी अबू बकर सिद्दीक़ अखियूं पंहिंजूं बंदि न आहिनि कयूं। अजब आदिया रात अजब आदिया रात जो अजब आदिया रात जो मूंखे सोण सरवर यादि पियो अॼु निंड नेणनि जी फिटी मूंखे हो त हर हर यादि पियो साईं निंड नेणनि जी फिटी मूंखे हो त हर हर यादि पियो। आका अलैहि सलाम पोइ सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु सां गॾु गारे सौर में अच्छा वरी जेके मदीने पहुता हुया हिजरत करे उन्हनि ॿुधायो त अल्लाह जो हबीब अन क़रीब शहर मदीना में अचण वारो आहे। जॾहिं तॾहिं उनखे यसरब चयो वेंदो हो। अच्छा पोइ उहो तुब्बा बादशाह जो ख़त जेको मदीनतुल मुनव्वरा में उन रईसुल उलमा जे हवाले हो उहो नस्ल दर आका अलैहि सलाम जे ज़माने में अची पहुतो आहे। जेको अब यादि आहे न उहो ख़त तुब्बा बादशाह जो। अच्छा उते पोइ हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ उन मीटिंग इजलास घुराए आहे ऐं आका अलैहि सलाम जे इन तुब्बा वारे ख़त जे बारे में पाण में मुशावरत करण लॻाइनि त आया आका जॾहिं मदीनतुल मुनव्वरा में पहुचनि पोइ आका जे हवाले ख़त कयो वञे या आका अलैहि सलाम अञा मके में आहिनि को कासिद मोकिले करे उहो ख़त मके में ई आका जे सुपुर्द कयो वञे। इन मुशावरत करण खां बाद ॿ इख़्तिलाफ़ी रिवायत हिकु रिवायत आका मदीने में पहुता पोइ आका जे ख़त हवाले कयो। ॿी रिवायत जिन खे इब्न साद निशापुरी नक़ल कयो आहे उन में इहो आहे त अबू लैला नाले जो हिकिड़ो शख़्स हुयो उन जे ख़त हवाले कयो वियो ऐं उनखे इहा ताक़ीद कई वई त तूं हितां निकिरी वञ ऐं आका अलैहि सलाम खे मके में ई ख़त हवाले करे अची। अच्छा वरी हेॾा ईअं थियो जो आका अलैहि सलाम गारे सौर मां निकिरी करे मदीने तरफ़ अचनि पिया। होॾां मदीने मां अबू लैला उहो ख़त खणी करे मके जी तरफ़ आका अलैहि सलाम जी तरफ़ अचे पियो। रास्ते में अबू लैला जी आका अलैहि सलाम सां मुलाक़ात थी आहे। आका अलैहि सलाम ॾिसी करे चयो त तुंहिंजो नालो अबू लैला आहे छा? उहो चवणु लॻो त यार ए नूरानी चेहरे वारा हाउ मुंहिंजो नालो अबू लैला आहे पर तूं त सूरत मां को जादूगर त को थो लॻे तोखे कीअं ख़बर पई त मुंहिंजो नालो जेको सो अबू लैला आहे। अच्छा आका अलैहि सलाम वरी ॿी ॻाल्हि पुछा कई त अबू लैला छा तूं तुब्बा बादशाह जो ख़त खणी आयो? वो अञा हैरान थियो त हिन माण्हू कीअं ख़बर पई त मूं तुब्बा बादशाह जो जे 1000 साल पहिरियां उहो ख़त हवाले कयो हो ऐं इन जो ख़त खणी आया जेको कुर्बान वञे त उहो पुछा करण लॻो ए नूरानी चेहरे वारा तव्हां केरु आहियो? आका अलैहि सलाम फरमाइण लॻा त अना मुहम्मदुर रसूलुल्लाह ऐं अल्लाह जो रसूली मुहम्मद आया जंहिंजे नाले ते तुब्बा बादशाह जो ख़त मोकिलियो हो। ओ ख़त आका जे हवाले थियो। आका अलैहि सलाम सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे हवाले कयो।
ऐं पाण रज़ी अल्लाह ताला उहो ख़त पढ़ी करे ॿुधायो जेको पोइ उन खां बाद आका अलैहिस्सलाम जेको सो शहर मदीना जी तरफ़ रवाना थिया आहिनि। उते मदीने जा माण्हू रसूल दो जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इस्तक़बाल करे रहिया आहिनि। वॾा नंढा पोड़ा पका सभु पंहिंजे घरनि जी छितनि ते भितनि ते बीह करे आका अलैहिस्सलाम जी उन मके जी तरफ़ खां जेका वाट ईंदी उन ते बीह करे इंतज़ार पिया कनि। ऐं मके जूं जेके नंढड़ियूं नंढड़ियूं न्याणियूं हुयूं उन जे हथ में दफ़ हुई, उहा दफ़ वॼाए करे आका अलैहिस्सलाम जॾहिं शहर मदीना में पहुचनि पिया त उहे नंढड़ियूं न्याणियूं उहे दफ़ वॼाए करे आका अलैहिस्सलाम जा सेहरा ॻाए रहियूं हुयूं ऐं चई रहियूं हुयूं त तलअल बदरू अलैना तलअल बदरू अलैना मिन सनियातिल वदाई मिन सनियातिल वदाई वजबत शुक्रू अलैना वजबत शुक्रू अलैना मादा लिल्लाहि दाई मादा लिल्लाहि दाई तलअल बदरू अलैना तलअल बदरू अलैना। आका अलैहिस्सलाम जन जो जॾहिं शहर मदीना में इस्तक़बाल थियो आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी दाचीअ ते सवार आहिनि। आका अलैहिस्सलाम जे पुरजोश पुर मुहब्बत पुर शौक़ ऐं ज़ौक़ इस्तक़बाल करण खां बाद सभु इहा फरमाइश करण लॻा आहिनि, पंहिंजे दिल जी आरज़ू आका जी बारगाह में पेश कयूं आहे त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवी असांजे घर अचो अवी असांजा महिमान थियो। काफ़ी माण्हू सभिनी जॾहिं फरमाइश कई त आका अलैहिस्सलाम कंहिंजी दिलि ॾुखारण वारा त न हुआ न त वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन हुया, कंहिंजी दिलि न पिया ॾुखाइनि। त हाणे सभिनी जे घर महिमान थियणु थोरो मुश्किल हुयो जेको, लेकिन हर को पियो चाहे त या रसूल अल्लाह असांजे घर क़याम करियो। मां न थो चाहियां त मूंखे सोन चांदी ज़र खपे थो घुरां तो खां त तुंहिंजे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। सभिनी जॾहिं इहा फरमाइश कई आहे त आका अलैहिस्सलाम आसान फ़ैसिलो फरमाए छॾियो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजी दाचीअ जी उन मुहार खे छॾे ॾिनो आहे ऐं फरमाइण लॻा आहिनि त रब कायनात जे हुक्म सां हीअ मुंहिंजी दाची हलंदी आहे, लिहाज़ा हिन दाचीअ खे आउं छॾे थो ॾियां। इहा दाची जंहिंजे घर जे अॻियां वञी ॿेई रहंदी ऐं उन जे घर महिमान थींदुसि। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन दाचीअ खे छॾे ॾिनो आहे, खुलो छॾियो आहे। आका अलैहिस्सलाम दाचीअ जे मथां सवार आहिनि। दाची उहे घर गुज़रंदी पई वञे, हर को पंहिंजे घर जे अॻियां तदबीर पियो करे त दाची परे खां सफ़र करे आई आहे, पंधु करे आई आहे, उन्यारी बुखारी हूंदी त को पंहिंजे घर जे अॻियां के पाणीअ जो ड्रम मटको को थाल पिया रखनि त माना इहा दाची उन जी शिदत जे करे असांजे घर हली अचे, बहाना पिया कनि आका जी महिमान नवाज़ीअ जे लाइ। को पंहिंजे घर जे अॻियां जेको सो साओ घाह पियो रखे, मुख़्तलिफ़ तरकीबियूं खां को वरी हकलियूं ॾेई करे जीअं उठ खे सॾु कयो वेंदो आहे, ऐं ज़्यादा सम्झंदा त किन आवाज़ से उठ हलियो ईंदो आहे त उहे अरब वारा बि जेको सो आका जी उन महिमान नवाज़ी जे शौक़ उन दाचीअ खे आवाज़ ॾेई करे पंहिंजे घर जी तरफ़ मुतवजे करण लॻा आहिनि। लेकिन उहा दाची त अल्लाह जे अमर जे ताबे हुई। हलंदे हलंदे इहा दाची हज़रत ख़ालिद बिन ज़ैद अल मारूफ अबू अयूब अंसारी बाग भला रज़ी अल्लाह ताला अन्हु जे घर जे अॻियां अची करे वेही रही आहे। कुर्बान वञो जेको सो उन दाचीअ जे उन इल्म जे मथां, उन फिरासत जे मथां, उन दाची आका जे मक़ाम त कंहिंजी ताक़त न आहे जो बयानु करे सिवाय रब कायनात जी। त उन दाचीअ जे उन इल्म जे मथां कुर्बान वञो जो उन अबू अयूब अंसारी जे घर जे अॻियां अचे वेही रही आहे। कहिड़ी वजह आहे? इन घर जो इंतिखाब इन दाची छेला कयो जो तव्हांखे ख़बर आहे? इहो अबू अयूब अंसारी जो इहो उहो ई घर हो जेको तुब्बा बादशाह 1000 साल पहिरियां आका जे नाले ते ठाहियो।
उहो ई घर हो जेको तुबा बादशाह उन रईसुल उलमा खे वसियत कई त जॾहिं अल्लाह जो हबीब इन ज़मीन सरज़मीन ते ईंदो इहो घर उन जे हवाले कर उन ॾाची खे बि ख़बर हुई त मुंहिंजे हबीब जो इहो ये ॾाची अची करे पाण ई जंहिंजी मुहार बि आका छॾे ॾिनी उन अबू अयूब अंसारी जे घर जे अॻियां अची करे बीही रही माण्हू चवनि था त अबू अयूब अंसारी मेज़बान रसूल केरु थो चए मेज़बान रसूल इहो घर त आका अलैहिस्सलाम जो पंहिंजो हुओ जेको मेज़बान उहो थी जेको घर जो मालिक हुजे अबू अयूब अंसारी पाण महिमान अबू अयूब अंसारी जूं कई पुश्तूं आका अलैहिस्सलाम जे घर में किराएदार रहियूं आहिनि पाण महिमान हुई कई पुश्तूं महिमान हुई आका जी मेहमानी अबू अयूब अंसारी मेहमान रसूल आहे उन जी पुश्त उन जी नस्ल मेहमान रसूल आहे जेको छो जो घर पाण आका अलैहिस्सलाम जन जी ज़ात जले उन तुबा बादशाह हदियो फरमायो कयो त रसूल दो जा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं अबू अयूब अंसारी जी आख़िरी ॻाल्हि बस घर में तशरीफ़ फरमा थिया आहिनि पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू अयूब अंसारी खे घुरायो आहे त तूं इन घर जो मालिक आहे चए हाउ साईं तुझे बाबे जो नालो तुझे दादे जो नालो तव्हांजो हलंदे हलंदे हज़रत अबू अयूब अंसारी उन रईसुल उलमा जी पुश्त मां हुयो याद आहे कोन जॾहिं उन तुबा बादशाह जे रईसुल उलमा जे हवाले कयो न ख़त चई त ख़त नस्ल दर नस्ल हलाइजा इहो हलंदे हलंदे अबू अयूब अंसारी उन ई औलाद मां उहो ख़त बि अबू अयूब अंसारी महफ़ूज़ हुयो जेको ऐं उहो घर बि उहो जेको तुबा बादशाह आका जे लाइ उहो ठाराए ॾेई वियो अबू अयूब अंसारी हिकु रिवायत में आका अलैहिस्सलाम उन जो नसब पुछो आहे उन खां बाद आका अबू अयूब अंसारी खे फरमायो आहे त उहो ख़त किथे जेको तुबा बादशाह मुंहिंजे नाले ते जेको सो लिखी ॾिनो हो जेको अबू अयूब अंसारी हैरान थी विया इहा ॿी रिवायत आहे जेको हिकिड़ी रिवायत हुई जो उन मके मदीने जी उन वाट ते आका अलैहिस्सलाम खे ख़त मिलियो ॿी रिवायत आहे त अबू अयूब अंसारी खे आका अलैहिस्सलाम फरमायो त तुबा बादशाह जो ख़त मुंहिंजे हवाले अबू अयूब अंसारी फरमायो त मूंखे हैरानगी थी त अल्लाह जे नबी कीअं ख़बर पई उनखे ख़बर न त नबी जी माना ई ग़ैब जूं ख़बरूं ॿुधाइण वारो आहे जेको सो त रसूल दोजा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को ख़त जेको सो पढ़ियो उन खां बाद बहरहाल बस ये आख़िरी ॻाल्हि हुई इहो आका अलैहिस्सलाम जी गोया की आमद जो इहो सिलसिलो इनखे बयानु कंदे आया आहिनि असांजा मशाइख़ आइमा मा सलफ़ ऐं अल्हम्दुलिल्लाह इन आका जे ज़िक्र में जेका लज़्ज़त आहे लुत्फ़ आहे ॿियो कंहिं ज़िक्र में असांखे मिले ई नथी जेको त आका अलैहिस्सलाम जन जी मुहबत इहो दीन इस्लाम जी बुनियाद आहे असांजे ईमान जी बि बेसिक बुनियाद आहे ऐं हिकिड़े मोमिन जी बि जेका पहचान आहे उहो इश्क़े रसूल आहे छो त इश्क़े रसूल कामिल है इश्क़े रसूल कामिल है ईमान दोस्तों इश्क़े रसूल मोमिन की पहचान दोस्तों इश्क़े रसूल मोमिन की पहचान दोस्तों त इहे सॼियूं महिरबानियूं असांजे मुर्शिद जूं आहिनि उन जी नज़र आहे उन जी निस्बत आहे इन जे करे इहे महिरबानियूं आहिनि वरना मैं क्या और मेरी हकीकत नहीं कुछ इसके सिवा खाक हूँ खाक से खाक पर फिर खाक में हैसियत ना है इंसान जी जिस ताणी तवज्जो ना है मेहरबानी निस्बत ताल्लुक ना है तो इहा वॾी मेहरबानी जीअं असांजे उस्ताद उलमा असांजे उस्ताद मोहतरम जीअं बयानु कयो असांजे मशाइख़ जे बारे में हिन तरीक़त जे फयूज़ बरक़ात जे बारे में हिन ताल्लुक ऐं निस्बत जी बरकती जे बारे में बरहक़ आहिनि जेको सो इन तरफ़ आउं ड्रैग नथो करियां तब सभु मुहबत वारा आहे बसि इन मुहबत में अल्लाह ताला शाल इस्तिक़ामत अता फ़रमाए बसि ॿियो वधीक कुझु न थी आका अलैहिस्सलाम जीअं हिन दुनिया में तशरीफ़ फरमा थिया पैदा थियण सां ई आका अलैहिस्सलाम अल्लाह जी बारगाह में सजदो कयो आहे ऐं बसि उन सजदे खे यादि करे असीं पंहिंजे रोज़मर्रा ज़िंदगी में 5 वक़्त नमाज़ पंहिंजी पूरियूं करियूं छो त अव्वलु मा सुइल यौमुल क़ियामत अस्सला औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं पहिरियों सुवाल इन नमाज़ जे मुतालिक़ थींदो बसि इन नमाज़ खे असीं क़ाइम ऐं दाइम रखूं पंहिंजी ज़िंदगी जो मामूल बनाए छॾियूं जुइलत क़ुर्रतु ऐनी फ़िस्सलाह आका अलैहिस्सलाम फरमायो मुंहिंजो उम्मती जॾहिं इहा नमाज़ पढ़ंदो आहे रोज़ा अनवर में मूं अल्लाह जे हबीब जूं अखियूं थधियूं थी वेंदियूं आहिनि अल्लाह ताला अवां जी मोहब्बत जो सलामत रखे अल्लाह ताला असांजे उस्तादनि खे ख़िज़री हयाती अता फ़रमाए
ता देर उन्हनि जी छाई असांजे मथां क़ाइम ऐं दाइम फरमाए। जेके बि फ़ुक़रा खुलफ़ा उलमा आहिनि अल्लाह ताला उन्हनि खे सलामत रखे, उन्हनि खे ज़िंदगी हयाती अता फरमाए ताकि उहे पंहिंजे शेख कामिल इन तरीक़त जो इहो पैगाम आम कंदा रहनि। अंदाज़े बयां गर्चे बहुत शौक़ नहीं, अंदाज़े बयां गर्चे बहुत शौक़ नहीं, शायद कि उतर जाए तेरे दिल में मेरी बात।